ग़िज़ाउनि खे इंसान जी ज़िंदगीअ में ख़ासि अहमियत हासिल आहे, जंहिंमें न रुॻो सिहत पर क़ुवत ऐं ज़ाइक़ो बि हासिल थींदो आहे। अहिड़ी रीति दवाऊं बि बीमारियुनि खां बचण या वधीक क़ुवत ॾियण जो ज़रियो आहिनि, पर उन्हनि खे एहतियात सां इस्तेमालु करणी इहो रस्तो आहे जेको नेमतुनि या ज़रूरतुनि मां फ़ाइदो वठण में मदद करे थो। जेकॾहिं एहतियात ऐं सब्र खां कमु न वठिजे ऐं कॾहिं कॾहिं फ़ाइदे बदिरां नुक़सान थियण लॻंदो आहे। उन ॾस में कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जिन खे सोच वीचार सां इस्तेमालु कजे, न त उन्हनि जो अज़ालो अव्हां खे ई खणणो पवंदो। तहक़ीक़ुनि में ख़बर पई आहे त जेके माण्हू घणी सॉफ्ट ड्रिंक पीअंदा आहिनि, उन्हनि में फैटी लिवर डिज़ीज़ थियण जो इम्कान वधी वेंदो आहे। सॉफ्ट ड्रिंक अव्हां जे ॾंदनि ऐं हॾनि खे बि कमज़ोर कंदियूं ऐं जिस्म खे थुल्हो कंदियूं आहिनि। अव्हां खे खंडु बि घटि खाइणु घुर्जे। खंडु रुॻो ॾंद न पर जिगर खे बि नुक़सान पहुचाईंदी आहे। जेतोणीकि हर्बल दवाऊं या यूनानी दवाऊं कुदरती समझी वेंदियूं आहिनि, पर उन्हनि जो बि घणो इस्तेमालु को चङो न आहे। उन्हनि मां बि नुक़सान ई थींदा आहिनि। तहक़ीक़ मूजिबि जेकॾहिं कंहिं जड़ी बूटीअ खे अजायो इस्तेमालु कजे त उहा जिगर खे सही कमु करण खां रोके सघे थी ऐं हेपाटाइटिस ऐं जिगर जी ख़राबीअ जो सबबु बणिजी सघे थी। कुझु मुल्कनि में मख़सूस जड़ी बूटियुनि ते उन लाइ पाबंदी लॻाई वई आहे त उहे पंसार वटां मिली वेंदियूं आहिनि ऐं उन लाइ अव्हां खे हमेशह का दवा वठण लाइ डॉक्टर सां राबितो करणु घुर्जे।